ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अवांखे ॿुधाईंदासीं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। अवांखे ॿुधाइनि पिया मलिक रियाज़ जो चवणु आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसल मैसेजिस करे रहियो आहे। जी नाज़रीन, मलिक रियाज़ जो चवणु आहे त हाणे नामुमकिन आहे आसिफ अली ज़रदारी जो मलिक रियाज़ खे अहिड़ो जवाबु ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदासीं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। मलिक रियाज़ चयो आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसिल मैसेजिस करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ ज़रदारी जो जवाबु इहो आहे त हाणे नामुमकिन आहे आसिफ अली ज़रदारी मलिक रियाज़ खे अहिड़ो जवाबु ॾिनो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधाइनि पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। मलिक रियाज़ जो चवणु आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसल मैसेजिस करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ अली ज़रदारी मलिक रियाज़ खे जवाबु ॾिनो आहे त हाणे मुमकिन नाहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। मलिक रियाज़ जो चवणु आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसिल मैसेजिस करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ ज़रदारी जवाब में चयो आहे त हाणे नामुमकिन आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। मलिक रियाज़ ऑडियो पैगाम में चयो आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसिल मैसेजिस करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ अली ज़रदारी जवाब में चयो आहे त हाणे ठाह नामुमकिन आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायां पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। खैरियत? सर बस मैंने बताना था, मैंने पहले भी आपको बताया था कि उधर से मैंने कहा था कोई बात है मैंने करनी है, आपने कहा था बात नहीं करेंगे। तो मैंने बताना था कि सिर्फ इन्फॉर्मेशन देनी थी आपकी कि खान की तरफ से बड़े मुझे मैसेज थे कि जी हमारा पैचअप करा दें आपके साथ ना। आज तो उसने बहुत ही किए हैं मुझे मैसेज। अब इम्पॉसिबल है ना? नहीं ठीक है, मैं सिर्फ आपकी नजर में गुजार दूँ। जी नाज़रीन, मलिक रियाज़ ऐं अॻूणे सदर जी ऑडियो अवां ॿुधी। अवांखे ॿुधाइनि पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे। मलिक रियाज़ ऑडियो में चयो आहे त सर ख़ान मूंखे ठाह कराइण लाइ मुसलसिल मैसेजिस करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ ज़रदारी मलिक रियाज़ खे जवाब में चयो आहे त हाणे ठाह नामुमकिन आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई आहे।